अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, दोस्तों, बुजुर्गों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवां प्यारी जमात जे आॾो अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद मां हिक आयत सगोरी मूं तिलावत कई आ, जंहिंजो तर्जुमो ऐं तफ़सीर ऐं चंद मसइला अवां प्यारी जमात जे आॾो मूंखे अर्ज़ करणा आहिनि।
दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु शाल पांजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक नसीब फरमाए। उन खां बाद अल्लाह तबारक व तआला शाल तव्हां ई असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक अता फरमाए। आयत करीमा जे तर्जुमे कर्ज़ करण खां अॻु में चंद तमहीदी ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां त जीअं तव्हांखे मुंहिंजो मौज़ू सम्झ में अचे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो तव्हां ई असां अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं। तव्हांजो असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त तव्हां असां सभिनी जो ख़ालिक ऐं मालिक हिकिड़ो अल्लाह आहे। उन रब करीम जे ज़ात बाबरकात पंहिंजे फज़ल सां पंहिंजे महिरबानीअ सां तव्हांखे असांखे जान नसीब फरमाई आहे। उन खां बाद ख़ुदा तबारक व तआला असां ते इहो करम कयो आहे जो जान ॾियण खां बाद में रब करीम असांखे इस्लाम जी दौलत नसीब फरमाई आहे। यानी ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तव्हां असांखे उम्मती बणाई। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वालुहु खालिक मालिक वाहिद वहदहु ला शरीक पंहिंजे ज़ात में पंहिंजे सिफ़ात में अकेलो आहे। उन रब करीम जल्ल जलालुहु अमन वालुहु जे ज़ात बाबरकात जो ज़िक्र उन जी इबादत उन जो यादगीरो उन मालिक खालिक जी ज़ात बाबरकात जी तात तवार जंहिं बि शख्स खे दिल में ऐं क़ल्ब में हिकिड़ो दफ़ो लॻी वेंदी आहे इहा अहिड़ी प्यारी लज़्ज़त आहे जो सारी ज़िंदगी इन लज़्ज़त खे ऐं इन तात ऐं तवार खे हू कोन विसारींदो आहे। ज़िक्रुल्लाह अल्लाह जो ज़िक्र रब करीम जे ज़ात बाबरकात जी अफ़ज़ल इबादत आहे। ख़ुदा तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम किन जगहनि ते केतिरनि जगहुनि ते बार बार इन ज़िक्र शरीफ़ जो असांखे हुकुम फरमायो आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हां असां हिकिड़े ज़िक्र वारी जमात में शरीक थी करे अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालुहु जे रज़ा ख़ातिर गॾु थिया आहियूं। मुंहिंजो इरादो आहे त मां तव्हांखे ज़िक्रुल्लाह जे बारे में चंद ॻाल्हियूं ॿुधायां। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात शाल तव्हां असांखे सभिनी मुस्लमान खे ज़िक्र करण जी तौफ़ीक नसीब फरमाए। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो त मां तव्हांखे आयत जी माना ॿुधाए छॾियां। वरी ॿियो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। ऐ मुंहिंजा बांधा मां अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालुहु जो ज़िक्र कयो त मां तव्हांजो यादगीरो कयां। फज़कुरूनी अवी मुंहिंजो ज़िक्र कयो अज़कुरुकुम तमां रब करीम वरी तव्हांजो चर्चो कंदुसि। वश्कुरूली ऐं मां रब करीम जे ज़ात बाबरकात जो शुक्र बजा कयो। वला तकफुरून मां अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे ज़ात बाबरकात जे नेमतुनि जी नाशुक्री न कजो। अल्लाह ताला इन आयत करीमा में पंहिंजे ज़िक्र करण जो असांखे हुकुम थो फरमाए त मां रब जे ज़ात बाबरकात तव्हांखे जान ॾिनी आहे इज़त ॾिनी आहे ख़ालिक आहियां। अदम मां तव्हांखे हस्त में मूं पैदा कयो आहे अवां कुझु बि न हुयो तव्हांखे मां रब करीम जे ज़ात ज़िंदगी अता फरमाई आहे। हाणे जंहिं ख़ालिक तव्हांखे पैदा कयो आहे अवां ते लाज़िमात तव्हां उनखे यादि कयो। कुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सूरह जुमात में ॿिए हंधि फरमाए थो फ़इज़ा क़ुदियतिस सलातो
फंतशिरू फिल अर्द वब्तगू मिन फज़लिल्लाह वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। अवां जॾहिं नमाज़ पूरी करे छॾियो, फ़ैज़ा क़ुदियतिस सलात, जंहिं वक़्त में नमाज़ पढ़जी वञे, अल्लाह ताला फरमाए थो फंतशिरू फिल अर्द, तव्हां भली ज़मीन में पखिड़जी वञो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाए थो वब्तगू मिन फज़लिल्लाह, ओ अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे ज़ात बाबरकात जो फज़ल वञी ॻोल्हियो। किताब तफ़सीर लिखनि था फज़लिल्लाह मां मुराद आहे हलाल जी रोज़ी वञी कमायो। ख़ुदा जी इबादत करण खां बाद में अवां जे मथां लाज़िम आहे अवां पंहिंजे ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात खां हलाल घुरंदा कयो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खां रिज़्क़ रोज़ी तलाश कंदा कयो। वज़कुरुल्लाह, पर उन जे बावजूद भली तव्हां कारोबार में हुजो, दुकान ते हुजो, ज़मींदारी में हुजो, कहिड़े बि कम सां तव्हां मशगूल हुजो, वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। पंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात जो तमामु घणो ज़िक्र कयो त तव्हांखे ख़ुदा ताला कामयाबी अता फरमाईंदो। अवां ॾिसो त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़िक्र करण जो केतिरो असांखे हुकुम फरमायो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात केॾी महिरबानी थो फरमाए त मुंहिंजा बाना अवां मूंखे यादि कयो त मां वरी तव्हांजो चर्चो कयां, मां तव्हांजो शान बुलंद करे छॾियां। अवां दुनिया जी तारीख़ खे ॾिसंदो त जन शख़्सन बि ज़िक्रुल्लाह खे हमेशह हमेशह पंहिंजे सीने में सांढियो आहे, पंहिंजी ज़ुबानूं ख़ुदा जे ज़िक्र सां जारी रखियूं आहिनि। अल्लाह ताला पंहिंजो वाइदो निभायो आहे, हुननि अल्लाह जो ज़िक्र कयो आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात खे पूरी दुनिया में शोहरत नसीब फरमाए छॾी आहे। औलिया अल्लाह जी तारीख़ तव्हांजे आॾो आहे, असांजे आॾो आहे। जेके बि ख़ुदा जा कामिल अकमल वली थी गुज़रिया आहिनि उहे सभु इन ज़िक्रुल्लाह जे सदके विलायत जा मालिक थिया आहिनि, पर हुननि न इश्तिहार कढाया, न एडवर्टाइज़ कराई, न कंहिंखे चयूं त असांजी शोहरत कयो, न कंहिंखे पैसा ॾिनऊं त असांजी माण्हुनि में मशहूरी कयो। न न, अल्लाह ताला वाइदो कयो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, अवां मुंहिंजो ज़िक्र कयो त मां तव्हांजो दुनिया में चर्चो करे छॾियां, बिना इश्तिहार जे, बिना प्रोपगंडा जे, बिना कंहिं चवण आखण जे। रूह ज़मीन ते तव्हां ॾिसंदो त अल्लाह वारनि जा आस्ताना मशहूर आहिनि, अल्लाह अल्लाह करण वारनि जो नालो ज़िंदा। इहो अल्लाह जो वाइदो सचो आहे, का बि दुनिया जी ताक़त हुननि जी शोहरत कान कंदी आहे, ख़ुदा हुननि जो पाण ई चर्चो फरमाईंदो आहे। हिन दुनिया में जेकॾहिं हयाती आहिनि, ज़ाहिरी हयातीअ जे क़ैद में, यानी हिन ज़ाहिरी हयातीअ में ज़िंदा आहिनि, तब हुननि जो ज़िक्र आहे। पर जे हिन हयातीअ खे छॾे ऐं हुन जहान ॾे हलिया वञनि था त हुन जहान में वञण खां बाद में बि अल्लाह वारनि जो ज़िक्र ख़ैर हलंदो रहंदो आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह गोया इन आयत करीमा जो तफ़सीर तो बयान करे फरमाइनि था, सारी रात सुबहान जागी जन याद कयो, उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ बि लधो मान, पोइ कोड़े छन कुर्बान अचो आसण तन जे। जन सारी रात पंहिंजे रब खे रिझायो, अल्लाह अल्लाह करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, ज़िक्रुल्लाह में पंहिंजे रब पाक जे यादगिरी में हयाती पूरी करे छॾियूं। हिन दुनिया में त ख़ुदा ताला हुननि जी इज़त ऐं वक़ार कयो आहे, पर जेकॾहिं हिन दुनिया मां हलिया विया, आलम बरज़ख में हलिया विया, पर्दे वारे जहान में हलिया विया, त हुननि जे मिटीअ खे बि अल्लाह एॾो मान ॾिनो आहे। क़बरूं त दुनिया में घणियूं, मुक़ाम त दुनिया में घणा, को कंहिं मुक़ाम क़ब्र ॾे लड़ी कोन वेंदो आहे, पर मुंहिंजा अदा जंहिंजा ते अल्लाह जो बानो दफ़न चलू हूंदो आहे, उते हज़ारनि जे तादाद में परवाना गॾु थींदा आहिनि। इन जे करे त परवानो हमेशह शमो ते ईंदो आहे, उन अल्लाह जे वलीअ जे क़ब्र में ख़ुदा जे नूर जी तजल्ली हूंदी आहे। उन नूर जे तजल्लीअ जे मथां मुस्लमान परवाननि वांगुरु गॾु थी करे अल्लाह जे वलीअ जी हाज़िरी भरींदा आहिनि। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, या दस्तगीर,
दुरूद शरीफ मुझे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। वरी ॿियो दफ़ो दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अवां अल्हम्दुलिल्लाह अहिड़े ज़माने में गुज़री रहिया आहियो तव्हांजो असांजो अहिड़े मुआशरे सां ताल्लुक़ आहे, अहिड़े मुआशरे में तव्हां असां घुमूं फिरूं पिया जो ख़ुदा पाक जो कसम आहे पीउ पुट खां बेज़ार आहे, पुट पीउ खां बेज़ार आहे, भाउ भाउ खां बेज़ार आहे, पाड़ेसरी खां बेज़ार आहे, हाकिम रैयत खां बेज़ार आहे, रैयत पंहिंजे हाकिम खां बेज़ार आहे, ज़ाल मुड़स खां बेज़ार आहे, मुड़स पंहिंजे ज़ाल खां बेज़ार आहे। अहिड़ो त नफ़्सा नफ़्सी जो आलम अची वियो आहे, जे ख़बरूं ॿुधूं था त बि परेशान आहियूं, अख़बारूं पढ़ूं था त बि परेशानी आहे। पूरी दुनिया जे अंदरि मुजादा फितने ऐं फसाद जो ज़मानो आहे, काथे बि वञ त सुकून को नथो मिले। जे अरबपति आहे त बि परेशान हाल आहे, जे मज़दूर आहे त बि परेशान हाल आहे, करोड़नि जा हुन वटि मुजादा कारखाना आहिनि त बि परेशान आहे, दिलि खे सुकून कोन्हे। जे तगारी खणी पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र थो करे त बि परेशान हाल आहे। आख़िर इन शइ जो इलाज किथां आणिजे? अफ़सोस जो मक़ाम आहे जो असां हक़ीक़ी इलाज छॾे असां दुनियावी इलाज जे कढ लॻी पिया आहियूं। जेकॾहिं असां हक़ीक़ी इलाज खे तलाश कयूं त ख़ुदा जो कसम आहे दुनिया परेशानी खां बची पवे। हिकिड़े सेकंड में सॼे जहान खे ख़ुदा ताला गुलज़ार बणाए छॾण जो मालिक आहे। ही जेका कायनात में परेशानी आहे, हे धाड़ा, हे चोरियूं, हे फुरूं, हे बदअमनी, हे हड़तालूं, हे जलसा, हे जुलूस, हे सॼे जहान में बेरोज़गारी जो निज़ाम, माण्हू परेशान हाल लॻा पिया आहिनि, कंहिंखे सुकून कोन्हे। करोड़पति आहे त बि परेशान आहे, जे सुञो आहे त बि परेशान आहे। अल्लाह ताला फरमाए थो बाना हली आहे त मां तोखे क़ल्ब जे सुकून जे आराम जो इलाज ॾसां। उन पासे त को वञे ई कोन थो। इहा ॻाल्हि त कंहिं सोची कान्हे का त असांजे सुकून क़ल्ब जो किथां असांखे मिलंदो। अल्लाह ताला जो क़ुरान सचो आहे। रब ताला फरमाए थो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। दौलत में तव्हांखे इत्मीनान कोन मिलंदो, इक़्तिदार में तव्हांखे इत्मीनान कोन मिलंदो, नौकरियुनि में उहिदनि में तव्हांखे इत्मीनान कोन मिलंदो। जेॾा उठ तेॾा लोॾा, जेतिरी दुनिया जी जवाबदारी तव्हांजे मथां ईंदी ओतिरो परेशान थींदा। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं सुकून क़ल्ब तोखे खपे, क़ल्ब जो इत्मीनान खपई, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। जेकॾहिं क़ल्ब जो तव्हांखे आराम खपे त मां अल्लाह जो ज़िक्र कयो त तव्हांजे क़ल्ब खे तसल्ली ॾेई छॾियां। दिल जो सुकून, दिली आराम, तसल्ली, यानी तव्हांखे का ॻणती कान हुजे, का परेशानी कान हुजे। हा, दुनिया जा ग़म, दुनिया जा इम्तिहान, दुनिया जूं परेशानियूं वक़्ती तौर भली अची वञनि, पर जंहिंजे दिलि में अल्लाह जो ज़िक्र हूंदो आहे, अल्लाह जी इबादत हूंदी आहे, ख़ुदा जो यादगीरो हूंदो आहे, त भली आसमान जेतिरा पहाड़नि जा ग़म किरी पवनि, ग़मनि जा पहाड़ किरी पवनि, भली आसमान जेतिरा घणा हुजनि, पर जंहिंजे दिलि में सुकून क़ल्ब जो आराम ऐं इत्मीनान वारो सामान यानी ज़िक्रुल्लाह हूंदो आहे, उनखे का परवाह कान थींदी आहे। अवां अल्लाह जे बाननि जी तारीख़ पढ़ंदो तव्हांजे आॾो मिसाल आहे। हज़रत अयूब अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी आहे, रब करीम खे ॾाढो प्यारो आहे, पर अल्लाह पाक पंहिंजे बाने खे यानी नबी हज़रत अयूब अलैहिस्सलाम खे इम्तिहान में मुब्तला कयो आहे। अवां आलमनि खां ॿुधंदा हो त मथे मुबारक खां वठी करे पेरनि मुबारकनि ताईं जान जे हर हिस्से में कीड़ा पइजी वञनि था पिया। इन खां वधीक बि कहिड़ी तकलीफ़ हूंदी जो सारी जान कीड़नि सां खाइजी वञे, सॼे जिस्म जे अंदरि कीड़ा पइजी वञनि, इन खां वधीक बि कहिड़ी परेशानी आहे। पर जॾहिं बि जिब्रील अमीन सुबह जो रोज़ानो हज़रत अयूब अला नबीना अलैहिस्सलाम वटि ईंदो आहे ऐं पुछा अची कंदो आहे, ऐं प्यारा अयूब तुंहिंजो कहिड़ो हाल आहे?
चवंदो आहे अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल, हर हालत मां अल्लाह जो हम्द थो कयां। उन खां पोइ हज़रत जिब्रील अमीन हज़रत अयूब अलैहिस्सलाम खे अर्ज़ कंदो हो, ओ प्यारा अयूब, रब पाक मूंखे मोकिलियो आहे त मुंहिंजे अयूब खे वञी मुंहिंजा सलाम ॾे। तो मां तोॾे तुंहिंजे रब जा सलाम खणी आयो आहियां। हज़रत अयूब अलैहिस्सलाम फरमाइनि था त ख़ुदा जी ज़ात बाबरकात जी जहिड़ी महिरबानी थींदी हुई ऐं जिब्रील मुंहिंजो तबो जो हाल पुछंदो हो ऐं रब करीम जा सलाम ॾींदो हो त सुबुह खां शाम ताईं जो सॼो सूर ई लही वेंदो हो। सॼी जान सारो जिस्म कीड़नि सां वरतो पियो आहे, पर अल्लाह जे नबीअ जी ज़ुबान सलामत आहे, उहा ख़ुदा जे ज़िक्र में मस्त लॻी पई आहे, दिलि बि सलामत आहे, उन में बि रब करीम जो ज़िक्र आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त दीद, अल्लाह जो क़ुरान सचो आहे, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह पाक जे ज़िक्र मुबारक सां तव्हांजे क़ल्बनि खे इत्मीनान मिलंदो आहे। हज़रत अयूब नबी अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे इन बीमारी जी परवाह कान हूंदी हुई। इन बीमारी जो इलाज अल्लाह जे नबी ख़ुदा जे ज़िक्र सां कयो हो। ज़िक्रुल्लाह कंदो हो, हुनखे इबादत में एॾो मज़ो ईंदो हो जो जिस्म जो दर्द सूर जान जी मुसीबत फुरड़ियूं ऐं ज़ख़म ऐं फट विसरी वेंदा हुआ। कुझु बि ज़ुबान ते कोन हूंदो हो। 24 कलाक ख़ुदा जो नबी पंहिंजे ज़ुबान ते ही लफ़्ज़ जारी रखंदो हो, सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजे बिछड़े हबीब सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन नबी इरशाद फरमायो, कलिमतान हबीबतान इंदर रहमान खफीफतान अलल लिसान व सकीलतान फिल मीज़ान सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। बुखारी शरीफ जी हदीसा मदीने जो शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त हिकिड़ा ॿ कलमा आहिनि जेके अल्लाह खे ॾाढा प्यारा आहिनि। कलमतान हबीबतान इंदर रहमान, उहे ॿई कलमा अल्लाह जे ज़ात खे ॾाढा प्यारा आहिनि, पर खफीफतान अलल लिसान, चवण में ॾाढा हलकड़ा आहिनि, झटि चइजी वेंदा आहिनि। अल्लाह खे प्यारा पर चइजी झटि वेंदा आहिनि। सकीलतान फिल मीज़ान, पर उहे सादा लफ़्ज़ जॾहिं क़यामत में तुरंदा त ज़मीन आसमान खां ॻरा हूंदा। अल्लाह खे प्यारा ज़बान ते चवण में आसान ऐं वरी क़यामत में तुरंदा त सॼे जहान खां वज़नी हूंदा। ओ मदीने जा शहनशाह तोता कुर्बान वञा, उहे कहिड़ा कलमा आहिनि? पाण फरमाइनि था सुब्हानल्लाह व बिहम्दिही, हिकिड़ो इहो कलमो आहे। ॿियो आहे सुब्हानल्लाहिल अज़ीम। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इन में अल्लाह जी तक़दीस बि आहे, अल्लाह जी तहमीद बि आहे, अल्लाह जो ज़िक्र बि आहे। मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स खे गारंटी थो ॾियां जेको सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 70 दफ़ा इहे कलमा पढ़ंदो, उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम। वाह मुंहिंजा आका तोता कुर्बान वञा। भिटाई से फरमाईंदो आहे, वखरो ढेरऊं ढेर पर वण जारा वेसला, कन विहाए वसु कयो वखरू वॾी अवेर, पर कनी घुमदे सैर वखर विकामी वियो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जूं नेमतूं तमाम घणियूं आहिनि। हबीब करीम जी ज़ात पंहिंजे उम्मत लाइ आसानी फरमाई आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, अल्लाह जे नबी अयूब अलैहिस्सलाम खे एॾी वॾी तकलीफ़ ऐं परेशानी आहे, पर रब जे ज़िक्र जे सदके अयूब खे बीमारी यादि कान्हे का। ख़ुदा पाक जो कसम आहे के अल्लाह जा अहिड़ा बांधड़ा हूंदा हुआ जिनखे एॾियूं अहिड़ियूं सख़्तु बीमारियूं हूंदियूं जो उन बीमारी कंहिं दुनिया जे माण्हूअ खे हुजे त परेशान हाल थी वञे, लेकिन अल्लाह जा माना उन जो इलाज ज़िक्र सां कंदा हुआ। ज़िक्र में मस्त थी वेंदा, उनखे का दुनिया जी तकलीफ़ कान ॾींदी। हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजे आॾो आहे, दुरूद पढ़ त मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कंदो हलां।
वरी दुरूद मुझे प्यारे आका करीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह ताला जो कामिल नेक बानो थी गुजरियो आ, वडो अल्लाह जो प्यारो वली हो। खुदा ताला जल जलालु अमन वालू उनखे वडो मकाम विलायत जो अता फरमायो हो। उन जे खिदमत में हिकिड़ो शख्स रहंदो आ, अदा तवज्जो कंदो, जेको न माण्हू 24 कलाक कंहिं बि इंसान सां गॾु हुजे, सुबुह शाम उथी वेठी गर्मी सर्दी में, उहो उन जे हर हाल खां वाक़िफ़ हूंदो आहे। छाजे लाइ? हाणे अव्हां असांखे ॾिसो था जलसनि में, अव्हां फ़कीर साहब खे ॾिसो था कंहिं चोॾीअ ते कंहिं प्रोग्राम में, पर मुंहिंजा अदा असां जूं निजूं ज़िंदगियूं, असांजा पंहिंजा ज़ाती प्रोग्राम उन्हनि माण्हुनि खे मालूम हूंदा जेके 24 कलाक असां सां गॾु हूंदा। हिकिड़ो शख्स आहे जेको 28 साल हज़रत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह सां गॾु रहियो आहे, पर उन 28 सालनि में कॾहिं बि बायजीद बुस्तामीअ जो मथो घाड़ो कोन ॾिठो। 24 कलाक गड्डा, रात ॾींहं गड्डा, हर हमेशा गड्डा, सर्दी गर्मी में गड्डा, पर 28 सालनि ताईं मथो घाड़ो खुदा जे वलीअ जो कोन ठही। हुनखे ख्याल थियो त छा सबब आहे? माण्हू कॾहिं वुज़ू कंदो आहे, माण्हू कॾहिं आराम कंदो आहे, कॾहिं तड़ कंदो आहे, कॾहिं कपिड़ा मटाईंदो आहे, मथो गाढ़ो थी सघे थो, का वॾी ॻाल्हि कान्हे का। पर बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह साम्हूं 28 साल गुज़ारिया आहिनि, हिकिड़े ॾिहाड़े बि मां सदन मथो मुबारक खुलियल कोन ॾिठो आहे। आख़िर को राज़ आहे, का ॻाल्हि आहे? नेठि हिकिड़े दफ़े अकेलाईअ में मस्जिद में वेही दरवाज़ा बंदि करे अर्ज़ थो करे, ओ अल्लाह जा बाना, हे अल्लाह जो घर आहे, अल्लाह जे घर में मां तोखां पुछां थो, तोखे अल्लाह जे घर जो कसम आहे, सच ॿुधाए, मां 28 साल तुंहिंजो मथो घाड़ो कोन ॾिठो आहे, ॾे ख़बर तुंहिंजे मथे में कहिड़ी ॻाल्हि आहे? को राज़ आहे, का हिकमत आहे, को ऐब आहे, का अंदर का अहिड़ी शइ आहे ॾेखारण तूं नथो चाहीं? आख़िर कुझु त आहे जो 28 सालनि ताईं अहिड़ो त पंहिंजे मथे खे महफ़ूज़ कयो थी जो मां तुंहिंजो कॾहिं बि मथो नंगो कोन ॾिठो आहे। राज़ कहिड़ो आहे? हज़रत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। यार राज़ न पुछी हा त सुठो हो, मूंखां राज़ न पुछी हा त सुठो हो। छो साईं? यार जी कॾहिं बि शिकायत कान कबी आहे, दोस्त जी शिकायत धारे जे आॾो कान कबी आहे, पर तूं मूंखे अल्लाह जो कसम ॾिनो आहे ऐं मस्जिद शरीफ़ में पुछो आहे। हाणे तोखे न मस्जिद जे कसम जे करे मजबूरन मथो बि ॾेखारियां थो ऐं ॻाल्हि बि ॿुधायां थो। पंहिंजे मथे मुबारक त दस्तार जो हटाए त हज़रत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जे मथे मुबारक में तारूअ वारी जाइ ते नासूर जो सोराख़ आहे। चवे थो, ओए अदा, हे रब करीम जे ज़ात मूंखे इनाम ऐं नेमत ॾिनी आहे, इहो आम माण्हुनि जे आॾो मां ज़ाहिर कोन कंदो आहियां त मतां यार जी शिकायत न थी पवे। कैसे हेॾो वॾो फटु, हेॾो वॾो नासूर लॻो पियो आहे, जंहिंखे 28 साल गुज़री विया आहिनि, जेको तव्हांजे मथे दिमाग़ खे हॾे खे चीरे हेठि वञी पहुतो आहे। कीअं तव्हां जेरा हो, कीअं तव्हांखे निंड आहे? अव्हांजे चेहरे ते कॾहिं असां ॻणती कान ॾिठी आहे, अव्हांजे बेआरामी खे असां कॾहिं कोन ॾिठो आहे, अव्हांखे कॾहिं सूर में असां कोन ॾिठो आहे, सदाई हशाश बशाश हूंदा हो। आख़िर इलाज कहिड़ो कंदा हो? पाण फरमाइनि था, इलाज क़ुरान वारो कंदो आहियां। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे त ख़बरदार ख़बरदार, अव्हांजे क़ल्ब जो इत्मीनान ऐं आराम अल्लाह पाक जे ज़िक्र में आहे। तंहिंजे करे मां अल्लाह पाक जे ज़िक्र में एतिरो मस्त हूंदो आहियां, खुदा जे ज़िक्र जी लज़्ज़त मूंखे अची वई आहे। उन लज़्ज़त जे करे मूंखे जान जे दर्द ऐं सूर ऐं फट जी का ख़बर आहे ई कान का।
ओ मुंहिंजा दा औलिया अल्लाह जूं अवां ज़िंदगियूं उन्हनि जा ज़िंदगी जा हालात पढ़ंदो अवां हैरान थी वेंदो उनखे केतिरनि सारनि दर्दनि ग़मनि में ऐं ज़ाहिरी दुनिया जे तकलीफ़ुनि में अल्लाह ताला मुब्तला कंदो हो पर इम्तिहान वठंदो हो ऐं हो ख़ुदा जा बाना ज़ाकिर शाकिर रहंदा हा ज़िक्रुल्लाह में मस्त हूंदा हा एॾो ख़ुदा जो ज़िक्र कंदा हा जो दुनिया जी गिनती उनखे का कान थींदी हुई अवां जे ॾाढो करबला वारनि जो वाक़ियो न आहे जो पाणी बंदा बच्चा कुसनि पिया सिर ते तीर वहनि पिया 72 तीर भाला लॻा पिया हल पर जंहिंजे दिलि में ख़ुदा जो ज़िक्र आहे तंहिंखे कंहिंजी परवाह आहे ई कान का दुरूद शरीफ़ मुंहिंजे आका करीम ते पढ़ंदा हलियो सल्लल्लाहु अलैहि मुंहिंजे प्यारे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस पाक आहे मदीने जो शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था पिया नबी पाक ने हदीस जो मफ़हूम इहो आहे पाण फरमाइनि था जेके ज़िक्र वारा हूंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र खे पंहिंजे ज़ुबान ते हमेशह जारी रखंदा आहिनि मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे उन्हनि जे बारे में ॿुधायां थो त उन्हनि जो हिन दुनिया मां वञण खां बाद में क़ब्र जो मामलो बि बहितर आहे त हशर जो मामलो बि बहितर आहे जन शख्सन ख़ुदा जे ज़िक्र सां यानी ला इलाहा इल्लल्लाह सां पंहिंजे ज़ुबान खे हमेशह तर रखियो आहे नबी पाक फरमाइनि था उन्हनि जूं क़ब्रूं बि आबाद उन्हनि जो क़यामत में उथण बि तमामु मज़ेदार हूंदो अॻिते मुंहिंजो नबी पाक फरमाइनि था इन्नी लअराहुम यल्फुदून रूसहुम मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह व यक़ूलून अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त ला इलाहा इल्लल्लाह करण वारनि जो ज़िक्र करण वारनि जो महशर भी भलो आहे क़ब्र भी भली आहे पर इन्नी लअराहुम पाण फरमाइनि था मां हाणे हुनखे ॾिसी रहियो आहियां थोरो तवजो कजो मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कजो अबा ज़िक्र करण वारा हुज़ूर जे ज़माने में बि हुया ऐं इहे क़यामत ताईं हूंदा अबा चओ हे क़यामत ताईं भी नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इन्नी लअराहुम ये क़यामत ताईं जेके हूंदा ऐं अॼु बि जेके आहिनि पर क़यामत ताईं हूंदा इन्नी लअराहुम मां मुहम्मद उनखे हाणे ॾिसी रहियो आहियां या रसूल अल्लाह तव्हां खे छा ॾिसी रहिया हो पाण फरमाइनि था यल्फुदून रुऊसहुम मिन अत्तुराब माइट अज़ीज़ करीब हुनखे क़ब्रुनि में पूरे विया हो क़ब्रुनि जे हवाले थी विया हाणे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो माण्हू क़ब्रुनि मां उथंदा क़ुरान थो चवे क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमानो व सदक़ल मुरसलून सूरह यासीन में आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त माण्हू उथंदा छा चवंदा या वैलना मन बअसना वैल असांजे लाइ कंहिं असांखे उथारियो आहे मिन मरक़दना असांजे आराम वारे क़ब्र वारी जाइ तां हाज़ा मा वअदर रहमान हो पंहिंजो पाण में चवंदा पक ई उहो वाइदो आहे अल्लाह जो जेको चयो हुई त मां तव्हांखे उथारींदुसि व सदक़ल मुरसलून ऐं मरसूल असांखे सच सां ॿुधाए विया हा हे पक क़यामत वारो ॾिहाड़ो आहे माण्हू क़ब्रुनि मां उथंदा त छा कंदा या वैलना वैल वैल करे घोड़ा घोड़ा करे दाहूं करे उथंदा पर नबी से फरमाए था ज़िक्र वारनि जो हाल ई अजीब आहे इन्नी लरआहुम यल्फुदून रूसहुम मिन अत्तुराब जेके ज़िक्र वारा बाना हूंदा जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो क़ब्रुनि मां उथंदा त पंहिंजा वार छंडींदा वारनि तां मिटीअ खे परे करे चवंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ूं अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जूं जो असांखे क़ब्र में हज़ारे साल गुज़री विया पर 1000 साल असांखे मिंट बि कोन लॻा हिकिड़ो अधु ॾिहाड़ो बि महसूस कोन थिया हाणे असां उथिया आहियूं त इत्मीन सां उथिया आहियूं, असांखे का परवाह आहे ई कान का।
नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात फरमायो त मां उनखे ॾिसी रहियो आहियां, उहे उन टाइम ते उथंदा त पंहिंजा मथा छंडींदा, वारनि खे मिटीअ खां साफ़ कंदा ऐं अल्लाह जो हम्द ॻाईंदा, ख़ुदा जो शुक्र कंदा, ख़ुदा जो ज़िक्र कंदा। माशर जे मैदान में ॿी ख़ल्क या वैलना मुसीबत कदी पई वेंदी, लेकिन ज़िक्र फ़िक्र करण वारा इत्मीनान सां वेंदा, उनखे का परवाह हूंदी कान का। माण्हू छा चवंदा, या वैलना घोड़ारे मुसीबत मरी वियासीं, लेकिन ख़ुदा जा बाना छा चवंदा, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां बि चओ अल्हम्दुलिल्लाह। हज़रत भिटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त अची इज़राईल सुती जॻाई ससुहीअ जो इश्क हो पुनहल सां, पोइ पुनु हुन खां धार थी वियो, बंभोर मां पुनुअ जा भाइर पुनुअ खे चोरी खणी विया। हीअ पुनुअ जे पुठियां लॻी पई, पोइ वरी जबरनि में वीचारी मुई। मुंहिंजा प्यारा दोस्त जहमत हिन खे मथां मलाक सगोरो हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम आयो आहे, हिन जो दम पियो कढे, रूह पियो कढे। शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त अची इज़राईल सुती जॻाई ससुही, पर पई ड्रोड़ा ए दलील त पुन्हुअ माण्हू मोकिलियो। इज़राईल हुनजो साहु कढण आयो आहे त मां तोखे हाणे मारियां थो, तूं हिन जहान खे छॾे अॻिते हल। पर हुनजी पंहिंजे पुनल सां मुहबत हुई, पुनुअ सां प्यारु हो त इज़राईल खे सम्झे पई त हे मुंहिंजे पुनुअ जो को पैगाम खणी आयो आहे, हुनजे साह कढण लाइ आयो आहे। पर हुनखे पुनुअ जो पैगामबर सम्झी पुछेसि पई, ॾे ख़बर मुंहिंजो पुनु किथे ॾिठी। वरी जॾहिं मरी वई आहे, क़बर में वई आहे, त क़बर में मलाइक ईंदा आहिनि, मुनकिर ऐं नकीर पुछाणे ते। वरी मलाइक आया आहिनि मुनकिर नकीर, त उन्हनि जे बारे में छा साहब थो फरमाए त मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, उभो उथी तन खां पुन्हू पुछाई, त अदा इताई को ॾिठो असां पुनहल जो। उन मुनकिर नकीर जेके पुछण आया, मर रब्बुक वमन नबीयुक वमा दीनुक, तुंहिंजो रब कहिड़ो आहे, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, उहे मलाइक पुछाणे वारा। ससुई उन्हनि खां पई पुछे त ॾियो ख़बर मुंहिंजो पुन्हू काथे ॾिठो आहे। अड़े जंहिंखे पुन्हुअ सां प्यारु आहे, उहा क़बर ताईं पुन्हू पुन्हू कंदी थी वञे, उन खां पुनल विञाइजी वियो। अफ़सोस आहे मुस्लमान जो तोखां पुनल कोन विञायो आहे। न वरी तोखे पंहिंजे पुनल जो क़दुरु आहे, न वरी तो पंहिंजे पुनल खे कॾहिं परचाइण जी का ॻाल्हि कई आहे। ख़ुदा जो कसम आहे, तूं पंहिंजे पुनल रब खे परचाए, पंहिंजे रब खे यादि कर। रब जो वाइदो सचो आहे, माना तूं ज़मीन ते हल त मां तुंहिंजो ज़िक्र अर्शन ते करे छॾियां। तूं मूंखे माण्हुनि जे जमात में यादि कर त मां तोखे मलाइकनि में यादि कयां। तूं पंहिंजे नापाक ज़बान सां मूंखे यादि कर त मां रब जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक ज़बान सां तोखे यादि कयां। तूं मूंखे ज़मीन जे तख़्ते ते यादि कर त मां अर्शन ते यादि कयां। तूं मूंखे माण्हुनि में यादि कर त मां तोखे मलाइकनि में यादि कयां। ख़ाली रुगो यादि कोन कंदो आहियां, पर मां पंहिंजे ज़िक्र जे बरकत जे सदके तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा कुशादा करे छॾींदो आहियां। मुझे प्यारे आका जी हिकिड़ी प्यारी हदीस आहे, दुरूद पढ़ त मिठड़े मदीने वारे साईं जी हदीस ॿुधायां। वरी ॿियो दफ़ो दुरूद मुंहिंजे प्यारे आका ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, इज़ा कान यौमुल क़ियामह, नबी करीम फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। तवज्जो कयो बाबा, इज़ा कान यौमुल क़ियामह, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था अल्लाह जे अर्श जे साॼे पासे ख़ुदा तबारक व तआला नूरानी कुर्सियूं रखाईंदो। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं चई, पाण वरी फरमाइनि था त अल्लाह ताला जे तरफ़ां सभई तरफ़ सॼा हल। अब मुंहिंजो ही साॼो पासो आहे ऐं मुंहिंजो ही
खाॿो पासो आहे, मस्जिद शरीफ़ जो ही साॼो पासो आहे, मस्जिद शरीफ़ जो ही खाॿो पासो आहे। लेकिन नबी पाक जी ज़ात मां बरकात आहे, कुर्बान वञा, सरकार फरमाइनि था अल्लाह जे अर्श जा सभु पासा साॼा, को बि खाॿो पासो अल्लाह जे अर्श जो कोन्हे। मदीने वारो साईं फरमाए थो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जे अर्श जे साॼे पासे ख़ुदा तबारक व तआला नूरानी कुर्सियूं रखाईंदो, उन नूरानी कुर्सियुनि खे ख़ुदा तबारक व तआला ज़बरदस्त सां अल्लाह ताला जी ज़ात उनखे मोतियुनि सां, लालनि सां, हीरनि सां, जवाहरनि सां जड़ाईंदो। उनखे कुर्सियुनि खे जड़ाए तयारु करे एॾी कुर्सियुनि में रोशनी हूंदी जो सिज चंड में कान्हे का। मदीने जो शहनशाह फरमाए थो हिकिड़नि बाननि खे अल्लाह उन कुर्सियुनि ते वेहारींदो, उन्हनि कुर्सियुनि जे मथां अल्लाह जा बाना वेहंदा। सरकार फरमाइनि था यग़्बितुहुल अव्वलून वल आख़िरून, पोइ जंहिं वक़्त में अल्लाह जा बाना उन कुर्सियुनि जे मथां वेहंदा तमल अॻियां पोयां सभु हसरत कंदा, अॻियां पोयां सभु रीसूं कंदा ऐं चवंदा हाय हाय इहे त के भाग वारा बांधड़ा आहिनि जंहिंखे रब ताला पंहिंजे अर्श जे साॼे पासे नूरानी कुर्सियुनि जे मथां विहारियो आहे। पोइ रीसूं सभई कंदा ऐं रब करीम खां पुछंदा मौला इहे केर आहिनि, कहिड़ा नबी आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुनखे ॿुधाईंदो। हाणे से ख़ुदा जे अर्श जे साॼे पासे नूरानी कुर्सियुनि ते कुर्सियूं सॼियूं जड़ाव सां जड़ियूं हुजनि, सिज चंड खां वधीक रोशनी हुजे ऐं उहे बाना उन कुर्सियुनि ते जॾहिं विहारिया वेंदा त सभई अॻियां पोयां रीस कंदा ऐं रब खां पुछंदा मौला हे बाना आहिनि छा, इहे तुंहिंजा कहिड़ा नबी आहिनि। रब ताला फरमाईंदो नबी नाहिनि, पैगंबर नाहिनि, या अल्लाह नबी बि नाहिनि, पैगंबर बि नाहिनि, रसूल बि नाहिनि, भला केर आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो हे मुंहिंजा उहे बानड़ा आहिनि जेके ज़िक्र फ़िक्र जे करे पाण में मोहबत कंदा हुआ, उन्हनि खे मुंहुं ते वेहारियो आहे। छाजे करे मोहबत कंदा हुआ? ज़िक्र फ़िक्र जे करे। अॼुकल्ह मोहबत आहे त ही वॾेरो आहे, ज़मींदार आहे, सूबेदार आहे, हे सही मुफ्ती साहब आहे, हाजी साहब आहे, पीर आहे, या फ़क़ीर आहे, या दौलतमंद आहे, इहा कंहिं ॿिए मतिलब जे करे यारी आहे। पर मुंहिंजा अदा यारी कम जी आहे, नंढो हुजे वॾो हुजे, ग़रीब हुजे पहिरें उघाड़ो हुजे, पर अल्लाह अल्लाह करण वारो आहे। रुगो प्यार इन जे करे आहे जो अल्लाह खे यादि करे थो। रब थो फरमाए जेको अल्लाह जे ज़िक्र जे करे सभिनि सां मोहबत कंदो आहे, क़यामत जे ॾिहाड़े हा कुर्सी मां उनखे ॾेई छॾींदो सां। इन मां अंदाज़ो कयो त ख़ुदा कारण ख़ुदा जे ज़िक्र वारनि सां मोहबत करण वारनि जो केॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे जो जेको ज़िक्रुल्लाह करण वारनि सां प्यार कंदो आहे, अल्लाह अल्लाह करण वारनि सां मोहबत कंदो आहे त रब करीम जी ज़ात बाबरकात उनखे अर्श जे साॼे पासे विहारींदो आहे। अॼुकल्ह दुनिया में वॾो इख़्तिलाफ़ पियो हले, औलिया अल्लाह ते छो था वञो, दरगाहुनि ते छो था वञो, पीरनि फ़क़ीरनि ते छो था वञो, माण्हुनि खे मनो कई थी वञे पई। ऐं मुंहिंजा अदा सोच कई वञे त अल्लाह वारा छा ॾसींदा आहिनि। सीमेंट वारे वटां सीमेंट मिलंदो आहे, कपिड़े वारे वटां कपिड़ो मिलंदो आहे, लोह वारे वटां लोह मिलंदो आहे, अन्न वारे वटां अन्न मिलंदो आहे, जिन्स वारे वटां जिन्स मिलंदी आहे। असां अल्लाह वारनि वटि इन जे करे वेंदा आहियूं जो अल्लाह वारनि वटां अल्लाह मिलंदो आहे। अल्लाह वारनि वटां अल्लाह मिलंदो आहे, रब जी ज़ात बाबरकात जी मोहबत मिलंदी आहे, ख़ुदा जे करे मिलंदो आहे त अल्लाह वारनि वटि मिलंदो आहे। इन जे बारे में हज़रत अत्तार रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे, दुरूद पढ़ त मां तोखे ख़ुदा जे वरीअ जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। हज़रत मौलाना अत्तार रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, अतार जी ॻाल्हि तोखे ॿुधायां, ज़रा सोच त सही आहे छा अतार? मौलाना फरीदुद्दीन हुन जो नालो आहे, अतार हुन जो लक़ब आहे। अतार इन जे करे सॾिबो हो जो हुन जो पंहिंजे मुल्क में अतर जो वॾो वापार हो, करोड़नि रुपयनि जो अतर जो हुन जो दुकान हो, उहे सॼे मुल्क में अतर फ़राहम कंदो हो।
ॿाहिरनि विलायतुनि मां अतुर घुराईंदो हो ऐं ॿाहिरियां माण्हू हिन खां वठी वेंदा हुआ। हे वॾो वापारी हो अतुर जो, इन जे करे मशहूर थी वियो अतार। दौलतमंद हो, आलिम बि वॾो हो, वॾो आलिम हो, चोटी जो आलिम हो, पर हुन सां गॾोगॾु वापारी हो। इल्मु पढ़ाइण छॾे ॾिनई, मदरसा पढ़ाइण छॾे ॾिनई, दुकान खोले वेही रहियो आहे। हिकिड़े ॾिहाड़े दुकान ते वेठो आहे, फ़क़ीर हिकिड़ो अची दरवाज़े ते आॾो बीठो। अवां ॾिठो आहे फ़क़ीर सैन हणंदा हल, ख़ैरात घुरंदा हल, दरवाज़े जे आॾो फ़क़ीरनि जूं मुख़्तलिफ़ ॿोलियूं हूंदियूं आहिनि, को कीअं चवंदो आहे, को कीअं चवंदो आहे। अॼु अतार जे आॾो जेको फ़क़ीर आयो आहे उन ज़ुबान सां चयो अल्लाह, सभई चओ अल्लाह 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 जल्ल जलालुहु अमन वालुहु। फ़क़ीर ॿ दफ़ा चयो अल्लाह, वरी टियों दफ़ो चई अल्लाह, वरी चौथों दफ़ो चई अल्लाह। मौलाना साहब एतिरो दुनिया में मस्तु लॻो पियो आहे जो फ़क़ीर ॾे निहारियई कोन। को फ़क़ीर आयो आहे, ख़ैरात वठण आयो आहे, 3-4 दफ़ा अल्लाह जो नालो पुकारियो अथई ऐं निहारियासीं कोन थो। ईअं मग़रूरी में दुनिया जे नशे में मस्तु लॻो वेठो आहे। फ़क़ीर 2-3 दफ़ा अल्लाह अल्लाह चई चयो हल हे दुनियादार मरंदा कीअं? छा चई? हे दुनियादार मरंदा कीअं? जमल जी इहे लफ़्ज़ थिया त मुर्सा कौड़ जी अल्लाह अल्लाह कोन ॿुधई, पर जमल हुन चयो त दुनियादार मरंदा कीअं ॻाल्हि ॿुधी अचे। अरे छा थो चवे ही तव्हां दुनियादार मरंदव कीअं? 4 दफ़ा अल्लाह जो नालो पुकारियो त वाझायो कोन थी। मरंदे कीअं? त मौली साहब सोचे जीअं तूं मरंदे तीअं मां मरंदुसि। ॻाल्हि सची आहे दादा, सभु को जीअं तव्हां मरंदो तीअं असां मरंदासीं। मौलाना साहब फ़क़ीर खे चयो जीअं तव्हां मरंदव तीअं असां मरंदासीं। फ़क़ीर चयो मूं वांगुरु मरंदे? चई हा। ॾिस त मां कीअं थो मरां। हुनजे दुकान जे आॾो फ़क़ीर सुम्ही पियो आहे, सुम्ही करे पोती ताणी आहे। पोती ताणी चयो अथई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमे भरण खां पोइ चए थो मौली साहब अस्सलाम वालेकुम, असां हीअं मरंदा आहियूं। मौली साहब दुकान तां उथियो, वञी जो खणी निहारे त मरा ख़लास। उन फ़क़ीर जो दम परवास थी वियो, जान थधी थी वई आहे, दिलि जो दौरो बीहजी वियो आहे, नब्ज़ कान थी वञे, फ़क़ीर सौ न थो सुठो पियो। मौलाना अतार ते वॾो असरु थियो। दिलि में सोचई ही त को अल्लाह जो कामिल बानो हो, हे त को ख़ुदा जो सालियो बानो, मूंखे रुगो सबक़ ॼणायो हो। हे कीअं मरियो? हिन जो मरण त पंहिंजे हथ में आहे, हिन खे इख़्तियार आहे पंहिंजे हथ में। मौत जो पाण सुम्ही मरी मूंखे ॾेखारियो अथई। उन टाइम ते उथियो आहे मौलाना फरीदुद्दीन अतार रहमतुल्लाह अलैह ऐलान थो करे बाबा ई मुंहिंजो जेको बि दुकान आहे सो फी सबीलिल्लाह ख़ैरात आहे। बाबा लुटियो मुंहिंजी मिल्कत खे खणी वञे, मूंखे कुझु न खपे। पोती कुल्हे ते खणी पाण ॿाहिरि निकितो आहे। उहो अतार रहमतुल्लाह ताला अलैह एॾो कामिल अकमल वलीउल्लाह थियो जो मौलाना जलालुद्दीन रूमी जहिड़ा बि हुन जा फैज़ याफ़्ता मुरीद वञी बणिया। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह ॼाओ आहे, नंढड़ो आहे, हुनखे ॾाढो पंहिंजो झोलीअ में खणी फरीदुद्दीन अतार वटि वियो आहे। ओ फरीदुद्दीन, हे मुंहिंजो पोटो आहे, जलालुद्दीन हिन जो नालो आहे, हिन खे दुआ कर त ख़ुदा करे सालियो थिए। मौलाना फरीदुद्दीन पंहिंजे वात मां लिब कढी आहे, लुआब कढी आहे, चीच ते आंगुर ते थोरी लुआब कढी करे अतार रहमतुल्लाह अलैह जलालुद्दीन रूमीअ जे वात में विधी आहे। फरमाए थो ओ अदा हिन जलालुद्दीन खे सुती मां थो विझां, रड़ियूं राज ॿुधंदसि। इश्क ऐं मोहब्बत जी सुती मां थो ॾियां, पर दुनिया खे पंहिंजे इश्क ऐं मोहब्बत सां खड़काए ॾेखारींदो उहो अतार रहमतुल्लाह अलैह जेको जलालुद्दीन जो बि उस्ताद आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, उहो अतार रहमतुल्लाह अलैह अल्लाह वारनि जे लाइ छा थो फरमाए, दुरूद पढ़ त तोखे ख़ुदा जे वलीअ जी ॻाल्हि ॿुधाए छॾियां।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मौलाना साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया था, हर के ख्वाह दे हम नशीनी बाखुदा गो नशीन दे दर हुजूरे औलिया। तो जेकर कंहिं बि माण्हूअ खे दिल में शौक़ आहे, तमन्ना है, त मां पंहिंजे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरबार में पहुंचा, रब करीम सां कचारी कयां। हर के ख्वाब हम लशीनी बाखुदा जेकर चवे थो त मां पंहिंजे अल्लाह सां गॾु वेहां, गो नशीन दे दर हुजूरे औलिया। अरे इनखे चओ त छो थो ॿिया दर ॻोल्ही वञ, वञी अलाह अलाह करण वारनि, ज़िक्र करण वारनि, अलाह जे वलियनि सां वेहो, अलाह वारनि सां वेठे, माना अलाह जे दरबार में वेठे। छो सबबु कहिड़ो आहे? का ॻाल्हि त हूंदी न। मौलाना रूमी थो वरी जवाब ॾे, अतार हूअ ॻाल्हि कई आहे, वरी रूमी बि थो ॻाल्हि करे, फरमाए थो यक ज़माना सोहबत बाओलिया बेहतर जे सद साल तात बेरिया। ये तो असुल ॻाल्हि ही आहे जो अल्लाह वारनि जे सोहबत जी हिकिड़ी घड़ी हिकिड़े पासे, होॾो 100 साल जी बेरिया इबादत हिकिड़े पासे। 100 साल वारी बेरिया इबादत में एॾो मज़ो ई फैज़ कोन्हे जेतिरो ख़ुदा वारनि, अल्लाह अल्लाह करण वारनि, ज़िक्र करण वारनि जे सोहबत में फैज़ ऐं फ़ाइदो आहे। ज़िक्र अहिड़ी शइ आहे जो पहाड़, जेके पहाड़ आहिनि न, इहे बि पाणी करे ॾेखारींदो आहे। जंहिंजे दिल में ज़िक्रुल्लाह आहे, जंहिंजे ज़बान ते ख़ुदा जो ज़िक्र आहे, मुंहिंजा प्यारा दोस्त, उनजी का क़ीमत ई कान्हे का। असांजे मुर्शिद करीम हज़रत पीर साईं सैयदना व मुर्शिदना मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ात में हिकिड़ो ज़िक्र आंदो आहे, अल्लाह जे वलीअ जी तोखे ॻाल्हि ॿुधायां, दुरूद पढ़ंदो हल, ख़ुदा जे वलीअ जी ॻाल्हि ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया त अल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़े शख़्स जो हिसाब किताब कराईंदो। उन शख़्स जा अमल जंहिं वक़्त में तुरंदा, हुन जूं निमाज़ूं थोरियूं हूंदियूं, हुन जा रोज़ा थोरा हूंदा, हुन जो हज थोरा हूंदा, हुन जूं ज़कातूं मुर्गूं कोन हूंदियूं, का बि नेकी हुन जी अमल खे, अमल जे हिसाब सां हुन जे चाढ़े वारी कान हूंदी। मलाइका कंदा, या अल्लाह तुंहिंजो फरमान आहे, व अम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हावियह। जंहिंजा नेकिन वारो पुड़ ताराज़ी वारो हल्को थी पवंदो, उन जे लाइ जहन्नम जी बाहि आहे। ओ मुंहिंजा मौला, हिन खे नेकी आहे कान का, गुनाहनि जो पुड़ ॾाढो ॻाढ़ो आहे, वज़नो आहे, वज़नी थी पियो आहे। इन जे करे मोकल ॾे त न तुंहिंजे बाने खे असां जहन्नम ॾे वठी वञूं। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो, हिन जूं नेकियूं तव्हां तोरियूं आहिनि, पर जेके तव्हां वटि हुयूं से तोरियूं अथव। हिकिड़ी हिन जी नेकी मूं वटि पई आहे, उहा तव्हां कान तोरी आहे। ताराज़ी खे खणो त उहा मां विझां, पोइ तोरियो, पोइ ॾिसंदासीं जन्नत ॾे थो वञे या जहन्नम ॾे। नबी पाक अलैहिस्सलाम जी हदीस थो आणे, ख़ुदा जो वली हज़रत पीर से रोज़े वारो हदीस थो आणे, फरमाए थो त पोइ नबी करीम फरमायो आहे, मलाइका हुन शख़्स जा वरी ॿीहर अमल तोरींदा, साॻो हाल हूंदो, नेकी हूंदी कान का, गुनाहनि जो पुड़ ॻरो थी पवंदो, नेकिन वारो पुड़ हल्को थी पवंदो। मलाइका चवंदा, मौला ॾिस नेकी आहे कान। अल्लाह ताला फरमाईंदो, हिन जी हिकिड़ी नेकी मां वटि आहे। कहिड़ी नेकी आहे? अल्लाह ताला फरमाईंदो, हे हमेशह ज़िक्र कंदो हो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह,
मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मलाइका नमाज़ू रोज़ा हज ज़कात तोरिया सभु तुरिया, पर इन जो ला इलाहा इल्लल्लाह वारो ज़िक्र मां वटि अमानत आहे। उथंदो हो, वेहंदो हो, हलंदो हो, घुमंदो हो, इहा ला इलाहा इल्लल्लाह जी हिन जे ज़ुबान ते लाली हूंदी हुई। हाणे इनखे ताराज़ू जे पुड़ में विझो। अल्लाह जा मलाइक उन जे ला इलाहा इल्लल्लाह वारे ज़िक्र खे ताराज़ी जे पुड़ में विझंदा। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था, पीर साईं रोज़े वारो हदीस लिखे थो पियो त मलाइक जो खणंदा त उहो एॾो पुड़ ॻरो थी पवंदो जो 7 ज़मीनूं विझंदा, 7 आसमान ॿिए पासे विझंदा त ला इलाहा इल्लल्लाह खे चोरे बि कोन सघंदा। ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र में अहिड़ी बरकत हूंदी जो 7 ज़मीनूं 7 आसमान हिकिड़े पासे विझंदा। हुन जा गुनाह त ठहियो, पर 7 ज़मीनूं 7 आसमान हूंदा। ऐं तारादी जे ॿिए पुड़ में बाने जो ज़िक्र विझंदा, उहो सभिनि खां ॻरो थी पवंदो। मलाइकनि खे रब चवंदो, मुंहिंजो ज़िक्र करण वारो बानो आहे, हिन जे लाइ जन्नत जा सभई दरवाज़ा खुलिया पिया। ओ मुंहिंजा अदा, ज़िक्रुल्लाह में वॾी बरकत आहे। ख़ुदा जो ज़िक्र कयो, जन ख़ुदा खे यादि कयो आहे, रबतनि जा बेड़ा पार करे छॾिया आहिनि। हे दुनिया में जेके बि औलिया अल्लाह जा आस्ताना आहिनि, ख़ुदा जा बाना जेके दरगाहूं खोलियो वेठा आहिनि, असां इन जे करे वेंदा आहियूं जो असांखे ॾसु ई ख़ुदा जे ज़िक्र जो ॾींदा आहिनि। अबाए ते फ़क़ीरनि वटि ईंदा आहियो, फ़क़ीर तव्हांखे छा चवंदा आहिनि, गाह करे अचो, ॻाल्हायो बाबा, या चवंदा सलात पढ़ो, या चवंदा ख़ुदा जो वेही ज़िक्र कयो। फ़क़ीर तव्हांखे कोन चवंदा बाबा लाबारो करायो, फ़क़ीर तव्हांखे कोन चवंदा बनीअ जी तव्हांखे वांगार आहे, न न, चवंदा असां सां गॾिजी ज़िक्र कयो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला शरत असांखे ज़िक्र फ़िक्र जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुंहिंजा अदा, जेकॾहिं तव्हांखे आख़िरत जो सफ़र खपे, ख़बर खपे, क़ब्र जी भलाई खपे, पुलसरात जी सणाई खपे, अल्लाह जी रज़ा खपे, मदीने वारे साईं जो इश्क़ खपे, त हिन पंहिंजे सची पाक ज़बान खे ख़ुदा जे ज़िक्र सां हमेशह आलो रखो। हमेशह हमेशह घुमंदे फिरंदे हलंदे वेहंदे चइबो आहे, हथ कम कार में, अखि दिलि यार में। भली तव्हां दुनिया जो कारोबार कयो, पर तव्हांजी ज़ुबान ते ज़िक्रुल्लाह जारी हुजे। जंहिंजे ज़ुबान ते ज़िक्रुल्लाह जारी आहे, इंशा अल्लाह ताला हुन जा 2 जहान मोचारा आहिनि। अवां ख़ुदा जे ज़िक्र जी लज़त हासिल करे ॾिसो, अहिड़ी त प्यारी लज़त आहे जो तव्हां सुता पिया हूंदो त सुते बि तव्हांजो ज़िक्र जारी हूंदो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन, तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन, वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुल, सुता से सुहन अड़े निंड इबादत तन जी। ज़िक्रुल्लाह अहिड़ी शइ आहे, अल्लाह अल्लाह करणु अहिड़ी प्यारी शइ आहे, जंहिं ख़ुदा जो ज़िक्र कयो, ख़ुदा जो कसम आहे हिन मरण खां बाद बि हुनजो जिस्म सलामत आहे। मुंहिंजा प्यारा भाउ, औलिया अल्लाह जो जिस्म ॻरंदो नाहे। अला इन्न औलिया अल्लाह ला यमूतून बल यल्तक़िलून मिन दारिन इला दारिन उखरा। वली मरदा न हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि। हर्रमल्लाहु अजसादहुम अलल अर्ज़ अन तक़ुल हत्तल अक़फान। अल्लाह जे वलियनि जे जिस्म पाक खे बि मिटी कान खाईंदी आहे। अरे जिस्म खे त कान खाईंदी आहे, पर अल्लाह अल्लाह करण वारनि जो कफन बि क़ब्र में क़यामत ताईं सलामत हूंदो आहे। जिते अल्लाह जो पाक नालो बका वारो नालो अचे, उते फना थींदी कान्हे का। ख़ुदा जे ज़िक्र खे बकाव आहे त जंहिंजे ज़ुबान ते, जंहिंजे दिलि में ख़ुदा जो ज़िक्र आहे, सो बि हमेशह बाक़ी आहे। मुंहिंजी दुआ है, ख़ुदा तव्हां असांखे ज़िक्र जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे ज़ाकिर शाकिर बानो बनाए। असां तव्हांखे ख़ुदा ताला ज़िक्र वारनि जी सोबत नसीब फरमाए। ख़ुदा तबारक व ताला हिन ज़िक्र वारनि जूं दरगाहूं क़यामत ताईं आबाद फरमाए।
ही परे परे खां जेका जमात आई आहे ज़िक्र करण वारी जमात आहे, अल्लाह अल्लाह करण वारी जमात आहे। मूंखे ख़ुशी थी आहे जो अल्हम्दुलिल्लाह अॼु रब करीम जे ज़ात बाबरकात मूं गुनाहगार खे बि हिते फ़क़ीराणे आस्थाने ते अचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। मूंखे उमेद आहे त क़यामत में ही अॼोकी राति मुंहिंजे लाइ आख़िरत जो तोशो बणबी। ख़ुदा तबारक व तआला अवां जहिड़नि सालिहनि बाननि जे सदके ख़ुदा मुंहिंजा गुनाह माफ़ फरमा छॾींदो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे सभई हथड़ा खणी अलाह जे दरगाह में दुआ घुरो, ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार फरमाए छॾे। या इलाहुल आलमीन असांजी हाज़री क़बूल फरमा। या अल्लाह असां गुनाहगारनि जा गुनाह माफ़ फरमा। ऐं मुंहिंजा मौला असांजे कचल क़ल्ब खे पंहिंजे ज़िक्र सां साफ़ फरा। ऐं मुंहिंजा मौला असांखे सॼी ज़िंदगी पंहिंजे इबादत ऐं ज़िक्र फ़िक्र जी तौफ़ीक़ नसीब फरमा। ख़ालिक़ अकबर ही जेका परे परे खां जमात आई आहे, अल्लाह अल्लाह करण वारा गॾिछान मौला हिननि जे सदके असांजा गुनाह माफ़ फरमा, असांजा कर्ज़ मर्ज़ दफ़े फरमा, असां जूं बीमारियूं दूर फरमा, असांजो दिलि जूं दुनिया जूं परेशानियूं मौला दूर फरमा। ख़ालिक़ अकबर जेके मरीज़नि तन खे शफ़ा अता फरमा। या अल्लाह जेके परेशान हाल हन तन जूं परेशानियूं दूर फरमा। ऐं मौला हिन ज़िक्र वारनि जे सदके असांखे मदीने जो दीदार करा, काबतुल्लाह शरीफ़ जी हाज़री नसीब फरमा। हमेशा हमेशा पंहिंजे ज़िक्र फ़िक्र में मौला असांखे मशगूल रख। उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मौला असांखे गुनाहनि खां बुराइनि खां बेहयाइनि खां बचाए।